क्यों रुस्तम खान दो दम ऐसे जो असा लाए गिरफ्तारी के लिए वारंट जारी किया था। तुम खाना शायद ने ऐसा जो कोई खबर ना है चेर आइन के असल में चो एतरो ही पतो ना है ये भी इंदो इंदो आहे ना असे अचण वञण अथस वाल से निकर तो मेरे से बिंदु ना करे चार रोड साइंदो शाम जो मैंने उठाओ कोई मोटी भी मालूमात करा ये चाचू से कराए थी काते इंदो काते बिंदु कैसे पान मार के नहीं करे दुकान के पास समझे तो असल में चोर आए लेकिन गलत फहमी थी इन्हीं वजह पर सही खराब सब जो सफाई निदा से ना दुकान मैं ख्याल से ये ना ऐसे करते तो हम सब गदो हल्दा से कोशिश करो कि उनको ना वने ठीक है खबर ना पे ये खबर पे तो पानी हाँ ये लग रही हो अरे इसको गाने ये शायद इसका नंबर आ चुकी है ये होंगे होशियारी बैठी भी हो होशियार होशियार हो कर गाड़ी अरे कह रहे तो आने पुलिस वाले जाके चले होता खबर नहीं खबरदार जी पुलिस तो वाला साथ करने की कोशिश की थी चुप कर अच्छा केरो सन देखो तो केरो कथो है सदा दुश्मनी से यार मसा तेरे चायो छाता बता से माखे भी ऐसे जो गुल साहिब शायद तव्हां मूंखे सुञातो ना मां रुस्तम खान धाड़े लाया शायद नालो ही ॿुधियो हूंदव वारंटी मुंहिंजे ख़िलाफ़ जारी कयो अथव क्यों अच्छा रुस्तम खान दाड़े तू ही जी हाँ सर जी मां ही आहियां धाड़े पर अवां जो कोई वारंट मुंहिंजे ख़िलाफ़ जारी कयो आहे महिरबानी करे इनखे रिमूव करे छॾियो छो त मां चोर न आहियां मां पंहिंजे ॻोठ में चोरी करे बि न सघां थो अव्हांखे ग़लति फहमी थई आहे मां पाण जेको आहे न ॻोठ जो तो ख़बर बि आहे तव्हांखे बि मां ॻोठ जो असल तव्हां ॾिसो मुंहिंजी खोले ॾिसो मुंहिंजो जेल में अगरि का बि तव्हां तारीख़ जंहिं में आहे कट तव्हां वञी बेशक पंहिंजी फाइल खोले ॾिसो अगरि हुन में मुंहिंजो ज़िक्र आहे मां ॻोठ में चोरी कई आहे त बिला शक तव्हां मुंहिंजे लाइ बिल्कुलु ख़िलाफ़ मां चोरी जो का बि केस दर्ज न हूंदो कंहिं थाणे में तव्हां ॾिसो पूरे ज़िले थाणे में वञी करे ॾिसो मुंहिंजो का थिए बि रिकॉर्ड में नालो चोरी न हूंदो ॻोठ जी तॾहिं महिरबानी कयो मां सम्झाइण जी कोशिशि इहा ई कयां थो मुंहिंजो दग रोकण जो मक़सदु इहो हो महिरबानी करे इहो रिक्वेस्ट आहे कैंसिल करे छॾियो पंहिंजो ज़रूरु करे छॾियो ख़िलाफ़ तॾहिं मां तव्हांखे रिक्वेस्ट कयां थो रिक्वेस्ट सम्झो इहे रिक्वेस्ट तव्हांखे कयां थो महिरबानी करे ख़िलाफ़ जेको ज़रूरु करे छॾियो महिरबानी करे मां न आहियां अगरि मां 10 साल तक अगरि मां साबित थियां जो ॻोठ जो बिला शक मां पाण ई अची करे पाण खे कानून महिरबानी करे मुंहिंजो मक़सदु इहो अव्हांखे रोकण जो पर अहिड़ो का बि असांजो मक़सदु न हो अव्हांखे रोकण जो आज़ादी करण जो अगरि का बि असांजे तरफ़ां अव्हांजी आज़ादी थिए साहब तो आके माफ करे करे पुलिस भी तो बेइज्जती की है असां तक माफ न कंदासीं हेलो थियो बकवास करणो हल हल इहो अंजाम ॾाढो ॾुखियो थींदो तव्हांजो हल रुस्तम खान ऐसे जो असांजी ॻाल्हियुनि ते यकीन कंदो शेरदुल खान असांजो फ़र्ज़ु हो ऐसे जो आगाह करणु वधीक पंहिंजो पाण ॼाणी घणी घणी कयसि न घणी कयसि न असांजे अंदाज़ जिन खे शायदि ख़बर न हुजे हिकु ई धक ख़तमु
सर लगे तो तव्हांखे कल्ह वारी काई परेशानी आहे? हा मिला चङो न कयो अॻु वरितो अथनि। सर असांखे त कल्ह इहो चङो न लॻो, असांजो अॻु वरितो अथनि। सर कल्ह असांजो अॻु वठी करे हिननि धाड़ेलनि असांजी वॾी तोहीन कई आहे। मिला कल्ह जेको मुंहिंजो धाड़ेल वाकई चोर न आहे, कल्ह जेको धाड़ेल वाकई इहो चोर न हो। सर इहे जेकी चइनि था इहे बिल्कुलु सया कूड़ आहिनि त वाकई इहे चोर आहिनि। सर तव्हांजो परमिशन खपे, इनखे असां हर हाल में गिरफ़्तार कंदासीं। वञो ठीकु आहे, तव्हांखे इजाज़त आहे। असली त मारे अचो, जिंदा या मुर्दा मूंखे धाड़ेल खपे। सर मूंखे फोर्स जी ज़रूरत आहे, मूंखे आदमी मिलिया वञनि, कांस्टेबल गंडा जैसा मूंखे 3-4 आदमी जी ज़रूरत आहे। शाम खां मूंखे परमिशन खपे और मां तोखे धाड़े तुंहिंजे कदमनि में हूंदा। फ़िलहाल मौजूदु न आहिनि सिपाही ते, मथे मां ॻाल्हि कयां थो, शाम तक या सुबुह तक पोस्ट पुॼी वेंदी। सर शाम ते असां वेट करूं था। हे मालिक तो बहतो दर, हे हाजी तो बहतो दर, शलवा गवारी असाते, शल मेहर करी असाते, शलवा गवारी असाते, पिरी पंहिंजो करम कर, हे मालिक तो बहतो दर, हे हादी तो बहतो दर। रखी दो की डमर, हिक के बारे नबी की, हिक के बारे नबी की, जो वजदाई काफर, हे मालिक तो बहतो दर, हे हादी तो बहतो दर। हे मालिक तो बहतो दर, हे हादी तो बहतो दर। गज़ब थी वियो आहे, ज़ुल्म थी वियो आहे। आख़िर छा अहिड़ो ज़ुल्म गज़ब थियो? ॾस थी असांखे ॿुधासीं चंद्रा। बुलबुल खान मरी वियो। अरे कीअं मो कंहिं मारियसि? ॾस सही छोरा। पुलिस हमलो करे मारे वियसि। अरे उहो त बाज़ार वियो सौदो वठण, कीअं मारियसि पुलिस हिनखे? अगरि छो मारियसि? कसूर ग़रीब जो छा हो? ख़बर न आहे, हुनखे मारे विया। इहो कमु सूबेदार मेरला जो थी। सूबेदार मेरला अचणी थो तुंहिंजे लाइ ताक़त बणिजी करे। चङो नाहे कयो, बेकसूर नालो रुस्तम खान नाहे। हा रुस्तम खान कुते वारी मौत ॾींदा रुस्तम खान। हलण जी कयो, देर न कयो।
मेरे सूबेदार अच्छा ही थे मेहरला नहीं जा जा गोली खत्म थी यार लगे तो गोली खत्म है अरे चलो यस वसिया चो सुबेदार मेरला नहीं दे ये सूबेदार मेरला तो घणारी मस्ती कई अॼु आयो आहे न हथ में काॾे वेंदे बेगुनाह पे आयो तो ख़बर बि ही थी न हिकु ई दफ़ो सां हथ ॾिसो त सामने घराघर बंदो थियनि त घराघर तिन खे फिको छॾो अच्छा के कारा के आहन कबरा के अच्छा के कारा के आहन कबरा के अच्छा के कारा के आहन कबरा के अच्छा के कारा के आहन कबरा ए पाणी अची सीता पाणी अची सीता ए पीखे में पदरा रुस्तम खान वाके छड़ो यार जे गलती पे माफ करे चलो यार ये तो छो यार ये न कर बाबा असल अच्छा तो के तुरंत कई असां ते रहम कंदा